नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभودेरो में ख़बर ॾींदा हलूं त सोभودेरो शहर जे आरसी सोजरो स्कूल जे शागردن स्कूल अॻियां एहतजाज कयो। शागردن माजिद चनो, असद सामेटो, इबरार भुट्टो, मोहम्मद ताहिर पंजाबी, हसनैन चनो, इब्राहिम ऐं ॿिनि शागिर्दनि टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। शागिर्दनि चयो त सोजरो मॉडल स्कूल में वॾे तादाद में नियाणियूं ऐं शागिर्द पढ़नि था। नाहिल टाउन इंतज़ामिया पारां नालियुनि जी सफ़ाई नथी कराई वञे, जंहिं सबबि नालियुनि जो गंदो पाणी स्कूल जे गेट ऐं घटियुनि में बीठल आहे। गंदे पाणी सबबि थधि में असांखे मजबूर नालियुनि जे पाणी मां गुज़रणो पवे थो, जंहिं सबबि मासूम ॿारड़ा किरी पवनि था, जंहिंजा कपिड़ा ऐं किताब पिण गंदे पाणी में ख़राब थी वञनि था। टाउन कमेटी सोभودेरो जो सफ़ाई अमलो सॼो महीनो गायब आहे, सफ़ाई नथी कई वञे। असीं वज़ीर आला सिंध, कमिश्नर सखर ऐं DC खैरपुर खां मुतालबो करियूं था त नाहिल टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ कानूनी कदम खणे सफ़ाई कराई वञे, शागिर्दनि खे गंदे पाणी मां निजारत ॾियारियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।